जी आहे, बादशाही रब जी आहे। संभाले संभाले कदम खणो, संभाले संभाले विख खणो। ये नाहे त तव्हां खे केर चवण वारो नाहे, पुछण वारो नाहे। तव्हां जे मथां अल्लाह जी ज़ात मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम तव्हां खे समीउम बसीर ॾिसी बि रहियो आहे, ॿुधी बि रहियो। तव्हांजो को बि कदम मुंहिंजे रब खां ॻुझो न आहे, ख़ुदि ॾिसी रहियो आहे। इन जे बावजूद वरी मलाइक तव्हांजे कुल्हनि ते विहारिया अथई। हर इंसान सां गॾु थाणो आहे। हुकूमत जा थाणा त ॻोठ में शहर में हूंदा न, मातली में हूंदो, थोड़ी टंडे गुलाम हैदर में हूंदो, टंडो मोहम्मद खान में हूंदो। ॻोठ ॻोठ में त थाणो न हूंदो आहे न, पर अल्लाह जी बादशाही त ॾिसो न, हर इंसान जे कुल्हे ते रब जो थाणो आहे। रब जा मलाइक वेठा आहिनि, किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। दोस्तों, अल्लाह जी धरती ते संभाले संभाले विख खणो, संभाले कदम खणो। पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचायो, बुराइयुनि खां बचायो। भला चङा कम कयो था त इहा त अल्लाह जी नेमत आहे। चङो कम न करे सघिया आहियो त बि घटि में घटि गुनाहनि खां ज़रूर बचंदा कयो।